कराची में कब्ज़ा माफिया ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान मुख्तियार कार के क़त्ल करण वारे अफ़सोसनाक वाक़े ख़िलाफ़ अॼु रेवेन्यू अमले पारां मुख्तियार कार ऑफिस DC ऑफिस समूरियूं ऑफिसुनि खे तालाबंदी करे धरणो हयो वियो आहे ऐं मुलाज़िम नारेबाज़ी करे रहिया आहिनि। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि सां ॻाल्हाईंदासीं त छा मुतालबो आहे। उन्हनि सां बिल्डर्स जेके आहिनि ख़ुदि जेके उन्हनि सां ॿधल आहिनि त इन करे असां सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे इन असांजे एजाज़ अमन चांडिया साहब जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। गाॾी में बि उनखे गोलियूं हयूं वयूं आहिनि ऐं जेको आहे बेवाज बि उनखे मारे वियो आहे। जेको त हू सरकारी कम लाइ वियो हुयो, को बि ज़ाती उनजो मसइलो कोन हुयो, गवर्नमेंट जी नौकरी पियो करे, गवर्नमेंट जो ऑफिसर हुयो। असांजो मुतालबो आहे त उनजे कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे ऐं इंसाफ़ कयो वञे। असांजो ऑल रेवेन्यू सॼी सिंध में जेको आहे सो ऑल ओवर जेको आहे सो हड़ताल आहे। DC ऑफिसूं मुख्तियार कार ऑफिस जेके आहिनि उहे असांजो बंदि आहिनि ऐं उन में असां सख़्तु एहतजाज था कयूं त उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। मुख्तियार कार साहब खे शहीद कयो आहे, इन जे लाइ असां रेवेन्यू मुलाज़िम सख़्तु एहतजाज था कयूं, पुरज़ोर मुतालबो था कयूं त रेवेन्यू मुलाज़िमनि जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ कानून जोड़ियो वञे। तालाबंद हड़ताल कई आहे त जेसि ताईं असांजे मुख्तियार कार साहब जे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वेंदो तेसि ताईं असां पंहिंजी इन हड़ताल खे जारी रखंदासीं ऐं हिननि खे सरेआम सज़ा ॾिनी वञे, कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। कैमरामैन अलाबश कुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।